नाज़रीन, पुलिस अमन कायम करण में मुकम्मल नाकाम। आए रोज़ मदईजे में चोरिन जूं वारदातूं मामूल बणिजी वियो। मदईजे जे शाही बाज़ार में सोनारे जय कुमार जे लक्ष्मी ज्वेलर्स जे दुकान तां शाइंग निंगरियूं सोन चोरी करे फ़रार थी रहियूं हुयूं त सोनारे पारां रड़ियूं करण बैदि शहरनि ऐं पुलिस गॾिजी निंगरियुनि खे गिरफ़्तार कराए थाणे ते खणाया विया। पुलिस पारां तहवील में वरतल निंगरियुनि खे अणॼातल हंधि मुंतक़िल करे छॾियो आहे ऐं पुलिस पारां तफ़सील ॾियण खां इनकार कयो वियो आहे। दुकानदारनि जो थाणे आॾो सख़्तु एहतजाज पिणु थियो आहे। अंदरि हिकिड़ी न्याणी घिरी आई टिजोड़ में ऐं मां ॿाहिरि पाणी पियो पियां, उहे मूंखे हेठि पकिड़े बीठियूं तो मां उन्हनि खे मां सम्झी वियुमि त माना उहे ई न छोकिरियूं जेके माना 2-3 वाक़िया करे चुकियूं आहिनि, हा न। मूंखे पकिड़े बीठियूं, हे मुंहिंजी ॿांह फाड़े छॾी अथऊं, सम्झी। उनखे मां चपाटा बपाटा हयूं, मूंखे हे पकिड़े बीठियूं। यकदमि अंदरि वञी टिजोड़ में हथु विझूं, 2-3 तोला सोन उहो गाइबु आहे। हाणे जय कुमार सोनारो मदईजी। केतिरो सामान कयो? तक़रीबन 2.5 तोला। नंढियूं किथे आहिनि? नंढड़ी लाकब में। पुलिस हवाले तव्हां कयूं? घणियूं आहिनि? 3। ॿियो कोई हुन सां साण हुयो? ॿियो केरु न आहिनि। अॻु में बि इहे वारदात मदईजी शहर मां करे चुकियूं आहिनि।